साईं सिंधी संगत जो वायु मंडल तव्हां ॾिसो था सही तव्हां बि रही चुका आहियो सेक्रेटरी जनरल ऐं काफ़ी दोस्त सीनियर रही चुका आहिनि सो हाणे वरी वरी अरसे खां पोइ ॿीहर सिंधी संगत जी उहे थिए थी इलाही मामला बहिराण खां पोइ निकिता आहिनि सो कीअं था ॾिसो था हाणे हिन सॼी सूरत हाल असल में जीअं मूंखे पाण दोस्तनि सां मुलाक़ात थी हुई अमन सोलंकीअ सां ताज सां बि थी मुंहिंजो इहो ई ख़्यालु हूंदो आहे त हू हुननि जी ख़्वाहिश त मां चाहियां त हुननि कोशिशि इलाही कई पर मां इहा इन ख़्याल जो आहियां त नवनि दोस्तनि खे मौक़ो मिलणु खपे ऐं ज़रूरु न आहे साॻिया माण्हू मिसाल अदल सुमरो अयाज़ गुल ताज हुयो मुख़्तार मलक या इहे सभु माना हिकिड़ो ग्रुप साॻियो साॻियो पिया अचनि हुननि खां बहितर आहे त नवनि दोस्तनि खे मौक़ो मिलणु खपे ऐं अमन सोलंकी बि हिकिड़ो साल जेको हुन हलियो उन हिसाब सां त मां पाण इहो चाहींदुसि त माना इहे जेके नवां दोस्त आहिनि उहा क़यादत नई अचे लाज़मी आहे त अमन जीअं पहिरियों दफ़ो थियो अॻु में त कोन हो सेक्रेटरी जनरल घणा चवंदा भाई हीउ तजुर्बेकार न या तजुर्बो त कमु करण खां पोइ थींदो न ॾिसां तव्हां जहिड़ा दोस्त या ॿियो को अचे थो माना जॾहिं उहो कमु कंदो त हिकिड़ो हुनखे तजुर्बो हासिलु थींदो ऐं इन सां हिकिड़ी सुठी रवायत थींदी त घटि में घटि माण्हू ईअं चई सघंदा हुआ सिंधी संगत हिकिड़े तसलसल सां अॻिते वधी रही आहे हिकिड़े माण्हू कमु कयो हिकिड़े दौर में हाणे वरी नए दौर में ॿिया नवां अचनि इहो सॼो असांजो पैगाम आहे न साईं तव्हां हिकिड़ो दौर हुयो जॾहिं शेख आयाज़ हुयो रशीद भट्टी हुयो अयाज़ कादरी हुयो हा बिल्कुलु उन खां पोइ वरी तव्हां उन वक़्तु में जूनियर हुयो नवां हुयो हा असां ऐं तव्हांखे वरी पंहिंजो सुठो दौरु निभायो हाणे वरी असांजी नई जनरेशन नई टही आहे सो असां बसि इहो ई आहे त पैगाम आहे त पर हाणे नई 21वीं सदी जे दौर जी तक़ाज़ा हू डिफरेंट आहिनि सो असां जेको हाणे पैनल अनाउंस कयूं पिया सो इन सिलसिले में बसि तव्हां वटि असां आयासीं त न महिरबानी सुठी ॻाल्हि आहे पर हाली तव्हां हर के हिकिड़ो जमहूरी प्लेटफॉर्म आहे हर दोस्त खे हक़ु आहे उहो कहिड़े बि उहिदे में उहिदे ते फार्म भरे सघे थो ऐं तव्हांजी वाबस्तगी रही आहे ईसा मेमण जी तमामु घणी अहिड़ो संगत सां वाबस्तगी रही आहे हर को तव्हांखे सुञाणे थो पियो तव्हांजे कम खां बि हर को वाक़ुफ़ु आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे तव्हां बीठा हो ऐं लाज़मी आहे त इहे जेको माना हीअ जेको ॿिया दोस्त उहो बि पंहिंजा माना हिकिड़ो गॾियल ई हिकिड़ो आहे सिस्टम आहे हुन दोस्तनि खे रियलाइज़ कराइबो त बाबा एडजस्ट थियो या अहिड़े क़िस्म जी शइ गुंजाइश रखो घटि में घटि दोस्तनि खे जेके माना हिकिड़े खे त मिसाल असां माना बीहारियूं था बाबा ठीकु आहे तव्हां बीहो हिकिड़ा पाण विलिंग आहिनि माना हू कमु करणु चाहिनि था त उन्हनि खे वधीक मौक़ो मिलणु खपे जेके जिन में माण्हू में वरी स्पिरिट बि आहे ऐं हू चाहिनि था त अॼु बि संगत जे लाइ हू को न को हिकिड़ो नुमाया कमु कनि या हिकिड़ो मुनफ़रिद क़िस्म जो कमु कनि त उन्हनि माण्हुनि खे मौक़ो मिलणु खपे मां पाण में ॻाल्हि जो आहियां बसि आख़िरी ॻाल्हि साईं त इहा सिंधी संगत जे हज़ारे मेंबर आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके हाणे लिस्ट में वोटर आहिनि उनजे लाइ असांजे हिन पैनल जे लाइ तव्हां हिकिड़ो हिमायत उन लाइ इहा ई गुज़ारिश मां उन्हनि खे कंदो आहे मतिलबु इहा त उहा बि हिकिड़ो इहो फ़ार्मूलो इहो रखनि त घटि में घटि ॾिसनि त माना हिकिड़नि दोस्तनि खे मौक़ो ई न मिलियो आहे कॾहिं कमु करण जो त उन्हनि खे ॾियणु खपे आज़माइणु खपे हिकिड़नि दोस्तनि अॻु में घणो दफ़ा आया आहिनि या ठीकु आहे हिनखे नवां दोस्त बीठा आहिनि त कोशिशि कंदो उन्हनि खे चूंडनि उन्हनि खे आणनि अॻिते आणनि या हिकिड़ो फार्मूलो ठहे थो जंहिंमें माना तव्हां हिकिड़ो सभु दोस्त गॾिजी था वञो पाण में हिकिड़े मुतफ़िक़ थियो था हिकिड़े कंहिं पैनल ते त उहा बि सुठी ॻाल्हि आहे त माना तव्हां उन में अचो ऐं कमु कयो कंहिं न कंहिं उहिदे ते ईसा मेमण दोस्तनि खे तव्हां हा ज़ुबैर सुमरो ईसा मेमण खे हर को सुञाणे थो पियो ऐं हू ऐं मां त बिल्कुलु उन्हनि मां मुतमिन आहियां त मुतहरिक दोस्त आहिनि तमामु घणो अॼु बि संगत सां हुनजी वाबस्तगी रही आहे सची वाबस्तगी रही आहे ऐं लगातार उहो तंज़ीम सां गॾु रहिया आहिनि ऐं ईसा बि तमामु हाणे बि ॾिसो वेझड़ाई में राड़ करण मुसलसिल हुन हिकिड़ा प्रोग्राम जी हिकिड़ी ॼण चेन हुई हिकिड़ी मुसलसिल हुन हेॾो कमु कयो आहे ऐं मां चङी तरह सुञाणा थो त इहो पोइ हिकिड़ो रिक्शा खां वठी उन ज़माने में बि हुननि दोस्तनि पंहिंजो सभिनी पंहिंजो रोल अदा कयो तव्हांजो ईसा जो जेको तकलीफ़ी कमु आहे उहो बि त गणिजे थो न तंज़ीम में इहो बि ॾिजे थो भाई हिननि माण्हुनि जो क्रिएटिव वर्क केतिरो आहे या केतिरो अदब में हुनजो कंट्रीब्यूशन केतिरो आहे तंज़ीम सां वाबस्तगी ऐं प्लस ॿई तव्हां में आहिनि माना ईसा जी जेका थीसिस आई आहे या जेल में सरजियल अदब जी मां उहो ॾिसो त हिकिड़ो नओं कमु आहे रिसर्च में बि इन्वॉल्व आहे तव्हां एमफिल कयो था पिया ॿई माना एतिरा दोस्त आहियो तमामु क्वालिफाई कयो था मतिलबु इहा आहे न त ईसा मेमण तव्हां ॿई माना सेक्रेटरी जनरल लाइ बि क्वालिफाई था कयो ॿिया उहिदा उहिदा बि तव्हां वटां खणी जॉइंट सेक्रेटरी या खणनि पर तव्हां हिकिड़ी तव्हां में अहलियत आहे बिल्कुलु तव्हांखे राइट आहे महिरबानी साईं असां इहो गॾु